والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فوجد عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह जे फज़ल ऐं करम सां अॼु असां जे महफ़िल में शरीक आहियूं। हिकु अल्लाह जे कामिल अकमल वलीउल्लाह बाने हजरत मखदूम सखी निर्मल नूह होथियाणी रहमतुल्लाह अलैह जे सालाना प्रोग्राम में शरीक आहियूं। ऐं हिन महफ़िल जो इनेकाद अहले सुन्नत जी अजीम आलमगीर गैर सियासी तंजीम जमायत दावत इस्लामी जे तरफां दावत इस्लामी जे ज़िर एहतमाम हीअ मुबारक महफ़िल अॼु मल्हाई पई वञे। अल्लाह तबारक व तआला जे दर ते दुआ है रब्बुल आलमीन दावत इस्लामी के मजीद बरकतुन ऐं कामयाबियुनि कामरानुनि सां हमकिरार फरमाए ऐं हिन अल्लाह जे कामिल वलीअ जे सदके अॼु जा जमायत हिन महफ़िल में हाज़िर थी आहे। रब्बुल आलमीन सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरो आहे जेको असांखे क़ुरान ऐं हदीस मां मिले थो। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे वलीअनि जे दरबारुनि ते अचण इहा बि इबादत आहे। वलीअनि जे दरबारुनि ते ज़ियारत जे लाइ विखूं भरे अचण फैज़ ऐं बरकत खां ख़ाली न आहे। अल्लाह जे प्यारनि जे दरबारुनि ते विखूं भरे अचण बाज़ माण्हू इनके गैर शरई सॾनि था, बिदअत सॾनि था, नाजायज़ सॾनि था, बल्कि असां चऊं था त वलीअनि अल्लाह जे प्यारनि जे दरगाहुनि ते अचण मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। न चयो सुभान अल्लाह, हिकु भेरो वरी बि चओ सुभान अल्लाह। सही बुखारी जे अंदर, सही मुस्लिम जे अंदर हदीस पाक आहे। हुजूर आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा किराम सां गॾिजी उहद जे शहीदनि जे मज़ारुनि ते आया ऐं इत्तफ़ाक़ चओ या इहा महबूबन करीमन जी पंहिंजी आदत मुबारका चओ त उहो ॾिहाड़ो हो जंहिं ॾिहाड़े ते उहद जे मार्के में इहे शहीद थिया हुया। उहो ई ॾींहुं उन ई ॾींहं ते हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा सां गॾिजी उहद जे शहीदनि जे मज़ारुनि ते आया। मालूम छा थियो?
अल्लाह जा प्यारा जे दिहाड़े ते दुनिया ता पर्दो कन था उन दिहाड़े ते उन्हनि जे मज़ारुनि ते अचण बिदअत नाहे, मदीने वारे जी सुन्नत। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ओद जे शहीदन जे मज़ारुनि ते आया ऐं अचे सलाम कयूं। ऐं ॿी रिवायत में आ त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ही ओद जा शहीद आहिनि, जेको हिननि खे सलाम कंदो क़यामत ताईं सलाम जो जवाब ॾींदा रहंदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सलाम कयो ऐं पोइ हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि, सही बुखारी खणो, मुस्लिम खणो, अबू दाऊद खणो, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सलाम करण खां पोइ सुम्मन सरफ़ इलल मिंबर, पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मिंबर ॾे मुड़ी आया, मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया। थोरो ध्यान सां ॿुधण जी ॻाल्हि आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे। ओद जो उहो मैदान जिते शहीदनि जो मज़ारूं आहिनि, ओद जे शहीदनि जा जिते मज़ार पाक आहिनि, जबल ओद जी दामन में। ऐं उन वक़्त में सिर्फ़ मज़ारूं हुयूं। हींअर त सऊदी हुकूमत उते मस्जिद बि ठाही आहे, मस्जिद मौजूद आहे, पर उन वक़्त में मस्जिद मौजूद कोन हुई, सिर्फ़ मज़ारूं हुयूं, सिर्फ़ कबरूं हुयूं। हज़रत सैयदना अमीर हमज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी मज़ार, मुंहिंजे दिलबर नबी जो पाक चाचो। हज़रत अब्दुल्ला बिन जहश जी मज़ार, हज़रत अब्दुल्ला बिन जमूह जी मज़ार, हज़रत मुसअब बिन उमैर जी मज़ार, उहे सहाबा किराम जो मज़ारूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम करण खां पोइ असहाबी तो चवे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे मिंबर ॾे मुतवज्जे थिया, मिंबर ते चढ़िया। मिंबर किथे हूंदो आहे? ॻाल्हायो, किथे हूंदो आहे? कॾहिं तव्हां कब्रिस्तान में मिंबर ॾिठो? कब्रिस्तान में को मिंबर हूंदो आहे छा? मिंबर किथे हूंदो आहे? मस्जिद में। हाणे ही जेको हिते मिंबर आयो आहे, सो मिंबर किथों आयो? ऐं मिंबर जी ज़रूरत छो पवंदी आहे, इहा बि सम्झण जी ॻाल्हि आहे। मिंबर जी ज़रूरत छो पवंदी आहे? तव्हां ही कुर्सी रखी आहे, स्टेज ठाहियो, वरी स्टेज में तो कुर्सी रखियव त बयान करण वारो मथे वेहे, हर को उनखे चङी तरह ॾिसे, उन जूं ॻाल्हियूं ॿुधे, सम्झे। माना जमायत जॾहिं घणी हुजे, ॿुधण वारा सामईन घणा हुजनि, ॿ हुजनि, 4 हुजनि, पोइ त उन्हनि खे बीठे बि माण्हू सम्झाए सघे थो, वेठे बि सम्झाए सघे थो। मिंबर जी ज़रूरत छो पवंदी आहे? जुमे ते मिंबर, तव्हां मस्जिद में ख़तीब मिंबर ते बीहंदो आहे, छो त जुमे ते जमायत हूंदी आहे, इज्तिमा हूंदो आहे, माण्हू घणा हूंदा आहिनि, ज़रूरत हूंदी आहे त मथे बीहे, बयान करण वारो, ख़िताब करण वारो ऊची जाइ ते वेहे, तां त ॿुधण वारा उन जी चङी तरह ज़ियारत बि कनि त उन जी गुफ़्तगू। हाणे जेकॾहिं माण्हू हुजनि हा सिर्फ़ चंद, त मिंबर जी ज़रूरत कोन पवे हा। माण्हू चंद हुजनि हा त मिंबर जी ज़रूरत कोन पवे हा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो मिंबर ते चढ़िया आहिनि, मालूम थियो त एतिरी त जमायत हुई, जो सहाबा किराम जो एतिरो त इज्तिमा हो, जो मिंबर जे आइण जी ज़रूरत पई। ऐं मिंबर जबल ऊद ते मज़ारूं आहिनि, उते मिंबर कोन हो। माना इहो मिंबर मस्जिद नबवी मां खणी आया, मिंबर घुरायो वियो जबल ऊद वटि, मिंबर घुरायो वियो ऐं सहाबा किराम जो इज्तिमा थियो। एतिरा सहाबी गॾु थिया जो हुज़ूर खे मिंबर ते जलवा गर थियण जी ज़रूरत पई। हालांकि मुंहिंजे दिलबर नबी जो इहो कमाल आहे, जो जेॾी महिल बयान कंदा हुआ, जेॾी महिल हजतुल विदा जे मौक़े ते 1.25 लख असाबी हुया, 1.25 लख असाबी। न उन वक़्त में लाउड हुयो, न उन वक़्त में इको साउंड हुयो, पर असाबी चवंदा जेॾी महिल हुज़ूर जन ख़ुतबो ॾिनो त इन सॼे इज्तिमा चिटो पिटो महबूब जो ख़ुतबो ॿुधो।
जेकी पंहिंजे उठनि जे कजावन वटि हुया, पंहिंजे खेमनि में हुया, पंहिंजे तंबुनि में हुया, उन्हनि उते बि मदीने वारे साईं जो खुतबो ॿुधो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खणी केतिरा बि सहाबी उहद ते आया ओॾी महिल। हुजूर जन जो त मौजज़ो हो न, बयान कना सभु ॿुधनि, मिंबर आणण जी ज़रूरत छो पई? असल में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी उम्मत जे लाइ हिकिड़ी सुन्नत क़ाइम करणी हुई त वलीअनि जे दरबारुनि ते इज्तिमा करणु, उन्हनि जे मज़ार ते, उन्हनि जे शहादत या उन्हनि जे विसाल वारे ॾियारे ते माण्हुनि जो गॾिजी ऐं बयान करणु, मजलिस मुनाक़िद करणु, इहा सुन्नत क़ाइम करणी हुई त वलीअ त क़यामत ताईं थींदा, वलीअनि जा ॾिहाड़ा क़यामत ताईं थींदा। हबीबन करीमन पंहिंजे उम्मत जे लाइ सुन्नत क़ाइम कई त अल्लाह जे वलीअनि जे दरबारुनि ते गॾु थियणु, इज्तिमा करणु बिदअत नाहे, नाजाइज़ नाहे, मूं मुहम्मद करीम जी सुन्नत आहे। ॻाल्हि सम्झो? हा, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मिंबर ते भी खिताब फरमायो, बयान फरमायो, सहाबा किराम महबूबन जी तकरीर ॿुधी ऐं हबीबन जो दीदार भी कयो। रब जल असां सभिनी खे महबूब जो दीदार नसीब। हिन मां इहा ॻाल्हि बि मालूम थी त अल्लाह जे प्यारनि जे दरबारुनि ते जॾहिं उन्हनि जो ॾिहाड़ो मल्हाइजे त ॾिहाड़े जे मल्हाइण जो तरीक़ो बि मदीने वारे साईं सेखारे। असां वटि जहालत आहे, जाहिल माण्हू छा था कनि, वलीअनि जे दरवाज़नि ते मेला, मलाखड़ा, फिरड़ियूं, चोडेल, साईं मुंहिंजा मौत जो खूह, ठेठर, राग, औरतुनि जो नचणु, बेरिश, छोकरनि जो नचणु, छा इहा शरीयत आहे? इहा सुन्नत आहे? छा इहो तरीक़ो आहे? इन ॻाल्हि खां अल्लाह जे नबीअ मना कयो आहे। दोस्तान मोहतरम, कन खोले ॿुधो, इस्लाम इहा शइ नथो सेखारे, जाहिल माण्हू कनि था ऐं वरी इहो इल्ज़ाम आले सुन्नत ते लॻायो थो, सुन्नी इहे था कनि। असांजे सुन्नी कंहिं बि आलिम इन शइ जी इजाज़त कोन ॾिनी आहे। असां ईअं कोन चवंदा आहियूं त वलीअनि जे दरवाज़नि ते वञी मेला ऐं मलाखड़ा कयो। असां ईअं कोन चवंदा आहियूं त वलीअनि जे दरवाज़नि ते वञी तव्हां ॻाइण ऐं वॼाइण कयो। असां चऊं था त वलीअनि जा मेला हीअं थींदा आहिनि जीअं अॼु निर्मल नूह जे दरबार ते मिंबर। सुभान अल्लाह। मुंहिंजे सोने हबीब ओॾी महिल जेको खिताब फरमायो, छा लायो खिताब, अल्लाह अकबर। वो असाबी रावी ग़ालिबन उक़बा बिन आमिर आहे, या मूंखे नालो असाबी जो यादि नथो अचे, ग़ालिबन उक़बा बिन आमिर आहे। असाबी सगोरो रिवायत थो करे त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेको खिताब फरमायो, ईअं पियो लॻो ॼणो मोकलाणी पिया कनि। ऐं इहो ई आख़िरी इज्तिमा हुयो सहाबा किराम सां हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम। पोइ जल्दी रबीउल अव्वल जो चंड बीठो ऐं महबूबन करीमन दुनिया तां विसाल फरमायो। त इहो ईअं पियो लॻो ॼणो की हुजूर जन पंहिंजे ज़िंदह ग़ुलामनि ऐं मज़ारुनि वारनि ग़ुलामनि सां मोकलाणी पिया कनि। पोइ इन खिताब में हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿुधो, मूंखे पंहिंजी उम्मत ते इन ॻाल्हि जो डपु नाहे त मुंहिंजी उम्मत मूंखां बाद में को शिरक कंदी, मुंहिंजी उम्मत मूंखां पोइ को शिरक कंदी, मूंखे इन ॻाल्हि जो डपु नाहे। मुंहिंजी उम्मत शिरक कोन कंदी, मुंहिंजा उम्मती मुशरिक कोन थींदा, मुंहिंजी उम्मत शिरक कोन कंदी, मूंखे इन ॻाल्हि जो डपु कोन्हे। पर मूंखे डपु हिकिड़ी ॿी ॻाल्हि जो आहे त तव्हां वटि दुनिया घणी थींदी, दौलत घणी थींदी, पैसो घणो थींदो, हिक ॿिए में विढ़ंदव। अॼु इहा शइ नज़र अचे थी या न? पैसो घणो थी वियो, पाण में झेड़ा झगड़ा, क़ौमुनि जा, बिरादरियुनि जा फसाद झगड़ा आहिनि या न? हबीबन करीमन फरमाए त इहा ॻाल्हि मूंखे नज़र अचे थी, बाक़ी मुंहिंजी उम्मत शिरक कोन कंदी। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया ॿी हदीस में आहे, पाण करीमन फरमायो त मुंहिंजी उम्मत में हिकिड़ा अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेकी मुंहिंजे उम्मत खे मुशरिक सॾींदा।
मुशरिक सडींदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन का सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह छा बराबर तव्हांजी उम्मत शिरक कंदी छा? पर न मुंहिंजी उम्मत शिरक न कंदी, पर जेकी उन्हनि खे मुशरिक सडींदा उहे पाण मुशरिक हूंदा, उहे पाण मुशरिक हूंदा। जेकी मुंहिंजी उम्मत खे हाणे सवाल आहे त भला वलीअनि वटि वञो था त वलीअनि खे ख़बर पवे थी या न? ये मज़ारनि में हयात ज़िंदा आहिनि या न? ॿुधनि था या न? उहे बाख़बर आहिनि या न? इहो हिकिड़ो सुवाल आहे। एतिराज़ थिए थो बाबा उहो त मरी विया, मिटी में पइजी विया, मिटीअ जा ढेर आहिनि, छा ॾिठो अथव? एतिराज़ था कनि। पर हदीस जा जेकी बि किताब आहिनि, हदीस जा जेकी बि किताब, उन्हनि में हिकिड़ो बाब मुहद्दिसनि ॿधो आहे, बाब ज़ियारतुल क़ुबूर, कब्रुनि जी ज़ियारत जो बाब। उन में सभु हदीसूं जमा कयूं अथनि जेकी इन मौज़ूअ ते आहिनि, कब्रुनि जे ज़ियारत करण ते। हाणे ज़ियारत जो लफ़्ज़ ज़ियारत, ज़ियारतुल क़ुबूर, ज़ियारत करण, ज़ियारत कबी आहे मज़ार जी। जंहिं शइ जी ज़ियारत कबी आहे उनखे ज़रबो आहे मज़ार, उनखे छा ज़रबो आहे? मज़ार। जंहिंजी ज़ियारत कई वञे उहो आहे मज़ार। ऐं जेको ज़ियारत जे लाइ अचे उनखे सरबो आहे ज़ाहिर, इस्म फ़ाइल ज़ाहिर, माना ज़ियारत करण वारो। जंहिं शइ जी ज़ियारत जे लाइ वञे थो उनखे सरबो आहे मज़ार, माना इन जी ज़ियारत थी थिए। ऐं जेको इहो फेल आहे वञण वारो, उते वञी ॾिसण वारो, इनखे सरबो आहे ज़ियारत। इहो फेल ज़ियारत आहे। हाणे ज़ियारत तॾहिं थींदी जॾहिं माण्हू किथे हली वञे, का शइ हुजे त जंहिंजी ज़ियारत कजे, का शइ हुजे त ज़ियारत कजे। पोइ शरीयत में हुकुम आहे त जॾहिं बि तव्हां मज़ार ते, क़ब्र ते वञो त चओ अस्सलामु अलैकुम दार कौमिन मोमिनीन अंतुम लना सलफुन व नहनु बिल असरे व इन्ना इंशाअल्लाह बिकुम लल्लाहिकून। ए मोमिनन जे कौम वारो, तव्हां ते सलाम हुजे, तव्हां ते ॻाल्हायो, तव्हां ते सलाम हुजे। तव्हां असांखां अॻु बि आहियो, असां बि तव्हांजे पुठियों हेॾे अचण वारा आहियूं। हाणे ॻाल्हि ॿुधायो, सलाम कंहिंखे कबो आहे? जेको जहिड़ो हुजे, जेको ॿुधे, जेको जवाब ॾिए, उनखे सलाम कबो आहे। हाफ़िज़ इब्न क़य्यिम, अल्लामा इब्न क़य्यिम, जेको इब्न तैमिया जो शागिर्द आहे, जेको सभिनी सॼी दुनिया जे वाहिबनि जो चङो मुड़ुस आहे, इब्न तैमिया, शेखुल इस्लाम इब्न तैमिया। इब्न तैमिया जो शागिर्द आहे शेख इब्न क़य्यिम। उन किताब लिखियो आहे किताबुर रूह, किताबुर रूह इब्न क़य्यिम जो किताब आहे। उन किताब में हिकिड़ो उनवान काइम कयो अथसि त छा कब्रुनि वारनि खे ज़ियारत करण वारे जी ख़बर पवे थी या न? उन ते हदीसूं आंदियूं अथसि त शरीयत में ज़ियारत जो लफ़्ज़ चवण इहो ई दलील आहे त उहे ज़िंदा आहिनि, ॿुधनि था, सुणनि था, बाख़बर आहिनि, तॾहिं त शरीयत उन्हनि जे ज़ियारत जो हुकुम ॾिनो आहे। इब्न क़य्यिम थो लिखे। जेकॾहिं उहे ज़िंदा न हुजनि त पोइ सलाम कंहिंखे? जे ॿुधनि न त सलाम कंहिंखे? बाबा शरीयत में कॾहिं भितियुनि खे सलाम करण जो हुकुम त कोन मिलियो आहे, कंहिं वणनि खे सलाम करण जो हुकुम त कोन मिलियो आहे, कंहिं जबलनि, दड़नि, वारी जे भिटुनि, थर जे भिटुनि खे त सलाम करण जो हुकुम कोन मिलियो आहे। सलाम करण जो हुकुम त मज़ार खे मिलियो आहे न। भिटूं घणियूं आहिनि थर में, अरब में जबल पहाड़ घणा आहिनि। हुज़ूर जन कॾहिं बि ईअं कोन फरमायो तव्हां जबल ते वञो चओ जबल सलाम अलैकुम, वारी जी भिट सलाम अलैकुम, ईअं त कॾहिं हुकुम शरीयत कोन ॾिनो आहे न। शरीयत हुकुम ॾिनो आहे कब्र वारे खे सलाम कयो, माना शरीयत जी मंशा इहा आहे त इहो ज़िंदा आहे, ॿुधे थो, ख़बर अथसि, तॾहिं त शरीयत सलाम जो हुकुम ॾिनो।
ऐं सोने नबी फरमायो त जेडी मन मैयत के कब्र में पूरे कांधी मोटन था त इन्नहु लयस्मा खफ्क न्यालिहिम ओ कब्र वारो पंजे कांधुन जे जुतन जा खड़काट भी बुधंदो आ नचे ज़ुबान अल्लाह थकजी पिया आहियो कब्र वारो पंजे कांधुन जे जुतन जा खड़काट भी बुधंदो आ अबा थोरो हेॾे ध्यानु कयो मिसाल हिकिड़ो कमरो बंदि आहे दर दरियूं बंदि हुजनि कमरो आहे बंदि आहे ॿाहिरों को माण्हू लंघी वञे उनजे जुतियुनि जा खड़काट अंदरि ॿुधंदो दर बंदि हुजे कमरो बंदि हुजे भला हाणे त एसी वारा कमरा आहिनि साउंड प्रूफ आहिनि हवा प्रूफ आहिनि उन्हनि में त एतिरो बंदि आहिनि जो ॿाहिरि दोल को न वॼे पियो त बंदि आवाज़ कोन थो ॿुधण में अचे दोल वॼे न ॿाहिरि अंदरि आवाज़ कोन थो ॿुधण में अचे छो त उहो साउंड प्रूफ आहे जेके स्टूडियो आहिनि न हिननि जा जेकी पंहिंजो कैमरामैन आहिनि हिननि जा स्टूडियो आहिनि उहे साउंड प्रूफ हूंदा आहिनि ॿाहिरों रोड ते गाॾियूं पियो हलंदियूं हारून पिया लॻंदा प्रेशर हारून लॻंदा पर अंदरि मजाल जेको ज़रड़ो आवाज़ जो अचे छो त उहो कमरो साउंड प्रूफ आहे दरवाज़ो बंदि आहे हाणे कब्र त ॾिसो कब्र जेका मन मिटीअ जे हेठों सामी ठहियल आहे साउंड प्रूफ आहे साउंड प्रूफ आहे कब्र साउंड प्रूफ आहे हाणे उहो कब्र में अंदरि पियो आहे असां पाण हथनि सां लटियो आहे हथनि सां असां पाण उन ते मिटी वराई आहे केॾी क़ब्र कोटींदा आहियो तव्हां हिते कुल्हे बराबरि माना 5 फुट घटि में घटि 5 फुट वरी उन में अंदरि सामी ठाहियो ॻुछ ठाहियो उहा बि अंदरि उहे 2 फुट अंदरि बंदि हाणे उन में वरी मथां ढकियो मैयत खे अंदरि वरी मिटी वरायो केॾो मथां तहनि जा तह मिटी जा अची विया पर इते जुतीअ जो खड़काट उहो ॿुधे थो हुजूर जी हदीस आहे पाण फरमाईंदो ॿुधे थो मदीना मुनव्वरा जे अंदरि उम्मे महजन नाले हिकिड़ी ॿुढड़ी औरत जेका मस्जिद खे ॿुहारी ॾींदी हुई हबशण नस्ल जी कारे रंग जी उहा ॿुढड़ी औरत सुनन अबू दाऊद में हदीस आहे अबू दाऊद हदीस जो मशहूर किताब आहे जेको मदरसनि में दर्स में पढ़ायो वेंदो आहे उन किताब में रिवायत आहे त उम्मे महजन नाले उहा ॿुढड़ी औरत मस्जिद शरीफ खे ॿुहारो ॾींदी हुई ऐसा ही फरमाइनि था जेको मस्जिद खे ॿुहारी थो ॾिए रब उन जा गुनाह धोई साफ़ थो करे हुजूर जन फरमायो त तव्हां जन्नत में घणनि हूरुनि जा घोट बणिजो पर तॾहिं थींदो जॾहिं उन्हनि जो महर अदा कंदो सहाबा चयो या रसूल अल्लाह उन्हनि हूरुनि जो महर छा हबीबन फरमायो त मस्जिद खे ॿुहारी ॾियणु इहो जन्नत जे हूरुनि जो महर मस्जिद शरीफ जी खिदमत करणु मस्जिद जी सफ़ाई करणु इहा जन्नत जा दर खुली वेंदा आहिनि साईं फरमाइनि था जेको मस्जिद ॾे विखूं भरे थो अचे त कदम कदम जे एवज़ 10 नेकिन जो सवाब मिलंदो आहे 10 उन जा गुनाह मेटबा आहिनि 10 उन जा दर्जा रब बुलंद करे छॾींदो आहे जेको मस्जिद शरीफ ॾे अचे थो विख भरे ईंदो आहे जेॾी महिल मस्जिद जे दर ते पहुचे थो रब फरमाईंदो आहे मलाइको मां रब पाक आहियां मुंहिंजो घर बि पाक आहे हिन जे गुनाहनि जा पार ॿाहिरि झलियोसि जीअं पाक थी पोइ मुंहिंजे दरबार मस्जिद में अचे नमाज़ पढ़े थो दुआ घुरे थो हाणे जेॾी महिल मोटंदो आहे मलाइका चवनि था मौला इजाज़त मिले त गुनाहनि जा पार मथां रखूंसि रब फरमाईंदो मूं करीम जे दर ते आयो आहे
न रखिजोस। ओदा मस्जिद जो पांधेड़ू थी मस्जिद रे विखूं भर छो त जेके मस्जिद रे विखूं भरींदा आहिनि नमाज़ पढ़ंदा आहिनि उन्हनि ते रब बि राज़ी थींदो आहे त मदीने वारो साईं बि। मशहूर वाक़ियो आहे हिकिड़ो माज़ूर हुयो अखियुनि खां उज़र वारो हुयो मींहुं वसे पियो रात सियारे जी रात हुजे तेज हवाए लगे पई तेज बारिश वसे पई तूफानी हवाए घुले पई ओडी मल सुमानी जी अज़ान कने पियस वो माज़ूर शख्स लठड़ी हथ में खणी मस्जिद ॾे हलण लॻो आहे त ज़ाल चलेसि थी ओ मुंहिंजा घर वारा तूं अखियुनि खां माज़ूर आई ॿियो मींहुं वसे थो तिरकणा हवाया मतां किरी पई मतां तकलीफ़ चई सुमानी जी नमाज़ घर में पढ़ी वठो ज़ाल खे चए थो घर वारी सद सुणी पिरीअ जा वाके जे नवरनि गुजारे खे कन कुड़ी दवा दोस्त सी ओ घर वारी सुखन में त सदाई मस्जिद में वेंदो आहियां अॼु दुख वारी रात आहे छॾ त अॼोकी रात बि मस्जिद में वञी नमाज़ अदा कए। मस्जिद ॾे हलण लॻो आहे रस्ते में तिरकण हुजे तेज हवा जो झूठो आयो हीअं जो तिरकियो त वीचारो किरी पियो टंग टुकड़ा टुकड़ा थी पियुसि टंग भॼी पई वरी बि वापसि न मोटियो आहे वरी बि रेणूं ॾींदो मस्जिद शरीफ में अची पहुतो नमाज़ अदा कई नमाज़ पढ़ी करे हर को माण्हू घरनि ॾे हलियो वियो जमायत वापसि मोटी वई पर ही वीचारो अकेलो मस्जिद शरीफ में रहिजी वियो रात ठरी सूर जागियो टंग भॻियल दर्द उथियो आहे हाणे बेकरारी में निंड बि न पई अचेसि इएं रोंदे मुंहुं कयई मदीने पाक ॾे सॾु करे थो वर मदीने जा मीर सुण मुंहिंजा सदड़ा पर मुबारक पेर जो उम्मत तुंहिंजे आसरे मदीने जा घोट सुण मुंहिंजा सदड़ा कर मिठा मोहम्मद मोट जो उम्मत तुंहिंजे आसरे जदो या रसूल अल्लाह अखियुनि खां अंधो अॻ में हुयुसि अॼु टंग भॼी पई वरी ज़ाल मेहणा ॾींदी ज़ाल ताना हणंदी त झलियो माए न वञ हाणे टंग भञाए आयो ई या रसूल अल्लाह मूंतां मेहणा माफ़ कयो मूंते नज़रे करम कयो। अरे दोस्तो उम्मती के पैर में कंडो लगे मुझे दिल भर के रोज़े पाक में ख़बर पवंदी या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह आधार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह आधार तू सॾे बि पियो रोए बि पियो ओड़ो सूर हिन खे सुम्हण न पियो ॾे इएं सॾड़ा कंदे कंदे पोयों भाङो रात जो थियो अख लॻी निंड आई आहे अञा अख लॻी आहे त मदीने वारे मीर जो दीदार नसीब थी दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना
सब सता रहे हैं, मेरा दिल दुखा रहे, मुझे सब सता रहे हैं, मेरा दिल दुखा रहे, कहीं तुम न रूठ जाना मदनी मदीने वाले, मदनी मदीने वाले, मदनी मदीने वाले, मदनी मदीने वाले। मैं अगरचे हूँ कमीना, तेरा हूँ शहे मदीना, मैं अगरचे हूँ कमीना, तेरा हूँ शहे मदीना, मुझे सीने से लगाना मदनी मदीने वाले, मदनी मदीने वाले, मदनी मदीने वाले। मैं इश्क भी पिलाना मदनी मदीने वाले। सुभान अल्लाह। हबीबुल करीम फरमाया रोना तुंदे दुखन लाहिण जे लाए असां पहुंची आयूं। हबीबन उनजी पगल टंग ते हथ घुमायो आ त उनजी टंग सही सलामत थी वई। अखियुनि ते हथ फेरायूं त अखियूं सही सलामत थी वियूं। साईं फरमाइनि था ओरे आ तोखे भाकुर पाया सीने सां लाया तो हेड़े वक्त में भी नमाज न छॾी आ, मस्जिद जो पंध न छॾियो आ, ओरे आ तोखे भाकुर पाए सीने सां लाया। वधा पोइ मस्जिद जो पंध सजायो चइबो या न? मस्जिद में वञण वारे ते हबीब सोना राज़ी आहिनि या न? पोइ ॿुधायो तव्हां बि मस्जिद जो पंध कंदव, नमाज़ पढ़ंदव? हथ मथे खणो, कहिड़ा नमाज़ पढ़ंदव? 5 वक्त नमाज पढ़ो। नमाज अल्लाह जो फर्ज आहे, 5 वक्त नमाज पढ़ो। ओ मुजादा नमाज सां मोहब्बत रखो, जो कि नमाज पढ़ंदा आहिनि मदीने वारो मीर उन्हनि खे पंहिंजे सीने सां लाहींदो आहे। हाँ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो मूं अर्ज़ पे कयो त उहा बुढ़ड़ी औरत जेका मस्जिद खे बुहारी ॾींदी हुई, मस्जिद जी सफ़ाई कंदी हुई, उम्मे महजन नाले वफ़ात करे वई आहे। उन खे रात जो वफ़ात कयई, उन जो जनाज़ो नमाज़ पढ़ी उन खे दफ़न करे छॾियऊं। सुबुह जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाए त अॼु मस्जिद खे बुहारी ॾिनल कोन्हे। या रसूल अल्लाह, उहा बुढ़ड़ी उम्मे महजन रात गुज़ारे वई। पाण फरमायो तव्हां मूंखे हुनजे जनाज़े जो इतला छो न ॾिनो? चयो या रसूल अल्लाह, रात जो वॻड़ो हो, असां चयो त सोने हबीब जी ज़ात आरामी हूंदा या इबादत में हूंदा, असां उनखे जनाज़ो पढ़ी दफ़नाए छॾियो। पाण फरमायो हलो हलो उनजे मज़ार ते, हलो उन बुढ़ड़ी जे क़बर ते। हाँ अरे मदीने वारो साईं त बुढ़ड़ी जे बि मज़ार ते वञे ऐं हे पाड़े में वेठो आहे, सोने सखी नूंहं होथियाणी सोने जे दरबार ते न अचे त माना छा सम्झो त को आहे न गिदड़ पेट में? ॻाल्हि सम्झो? हाँ सुभान अल्लाह। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उनजे मज़ार ते आया। सुनन अबू दाऊद में हदीस बीठी आहे त महबूबन करीमन फरमाए सिफ़ूं लॻायो त हिते हिन जे जनाज़े जी नमाज़ पढ़। पोइ महबूबन करीमन फरमायो त ओ उम्मे महजन, ॿुधाए त सही त कब्र में तो भलो अमल कहिड़ो ॾिठो? साहबन जो ॾिठो त असांजो प्यारो नबी कब्र वारीअ सां तो ॻाल्हाए, जेका मरी वई उनखे पूरियो अथऊं, गुस्ल दफ़न कफ़न करे उनखे कब्र में दफ़न कयो अथऊं, मण मिटीअ जे हेठों पई आहे। हुज़ूर उनखे नालो वठी छॾियो आहे। हुज़ूर जन उनखे ॻाल्हि था पुछनि पिया त हिकिड़े असहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, तव्हां इन कब्र वारी खे सॾियो आहे या ॿुधे थी? पाण में तव्हां खां वधीक ॿुधे थी।
तव्हां छो त असां ॿुधंदा आहियूं न असांजो जेको आवाज़ आहे इहो लहरुनि जे ज़रिए हवा जे ज़रिए मुंतकिल थींदो आहे हाणे मां तव्हां सां ॻाल्हायां थो न पियो तव्हां ॿुधो था पियो मुंहिंजो आवाज़ पर आवाज़ तव्हां ॾिठो आहे जी आवाज़ कारो आहे नीरो आहे फिको आहे साओ आहे ॻाढ़ो आहे अछो आहे गुलाबी आहे तव्हां आवाज़ ॾिठो आहे ॾिठो कोन्हे पर आवाज़ हवाउनि जे ज़रिए कननि ताईं पहुचंदो आहे ऐं वरी कननि खे अलाह ताला ज़िग ज़ैग ठाहियो आहे कननि में वर वकड़ आहिनि इहे ख़बर अथव छाजे लाइ कननि में वर वकड़ वरी छज ही गागड़ा ॿार हीअं निकितल आहिनि जीअं डिश हूंदी आहे न मथे हणंदा आहिनि त इहे पंहिंजो रेस जेके आहिनि इहे कवर कंदी आहे इहो खारो मथां ठाहींदा आहिनि हे बि रब खारो ठाहियो आहे हे जेको आवाज़ ईंदो आहे न इहो आवाज़ हिन सां टकराइबो आहे हिन कननि जे हिन सां टकराइबो आहे पोइ इहे जेके हिन में वर वकड़ आहिनि इहे आवाज़ जूं लहरूं पैदा कंदा आहिनि पोइ हिन सोराख़ मां अंदरि इहो आवाज़ वेंदो आहे ॻाल्हि सम्झव त हवा जे लहरुनि ते असांजो आवाज़ मुंतकिल थींदो आहे जीअं ॾिसो मिसाल उत्तर जी हवा लॻंदी न पई त पोइ हितां जी बांग 3-4 मील परे ताईं ॿुधण में ईंदी आहे पर हितां परियों वारा हेॾो परियों घर हूंदा इहे बांग कोन ॿुधंदा छो चवंदा त हवा हेॾो हवा ते आवाज़ हेॾे हलियो वियो त इहो आवाज़ हवा जे ज़रिए मुंतकिल थींदो आहे सम्झो था हाणे जेको कब्र में पियो आहे उहो त एयर प्रूफ आहे हवा त अंदरि वञे कोन थी हवा जो त अंदरि सुईअ जेतिरो बि सोराख़ कोन्हे कब्र में सुईअ जेतिरो बि सोराख़ कोन्हे जंहिंमां अंदरि हवा वञे पोइ जॾहिं कब्र हवा प्रूफ आहे एयर प्रूफ आहे साउंड प्रूफ आहे त पोइ इहो आवाज़ जो वञे थो कब्र वारो ॿुधे थो तॾहिं त मदीने वारे साईं फरमायो त तव्हां मोहताज आहियो हवा जे लहरुनि जा हवा न हुजे त आवाज़ तव्हांजो हिकु हंधा ॿिए हंधि न वञे पर हुननि खे रब उहो पावर ॾिनो आहे हवा हुजे न हुजे भली इहो एयर प्रूफ कब्र हुजे पर तव्हां चओ था अस्सलाम वालेकुम त कब्र वारो तव्हांजो आवाज़ ॿुधे थो ॻाल्हि सम्झ में आयो हाणे मकली जो मुक़ाम ठटे में तव्हां ॾिठो आहे मकली जो मुक़ाम चवंदा 11 किलोमीटर आहे पोइ घटि या वधि या 5 या 7 या बहरहाल केॾो वॾो मुक़ाम आहे केॾो वॾो कब्रिस्तान आहे हाणे हिकिड़ो छेड़ो हेॾो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जी मज़ार होॾो वरी साईं अब्दुल्ला शाह साहिब इहो परते पीर पठे ते हाणे तव्हां हिकिड़े छेड़े ते बीह हिकिड़े छेड़े ते क़ब्र जे हिकिड़े कब्रिस्तान जे हिकिड़े छेड़े ते बीह चओ अस्सलाम वालेकुम दार क़ौमिन मोमिनीन तव्हां हिते सलाम कयो तव्हांजे पेरनि वटि हिकिड़ी क़ब्र आहे ॿी क़ब्र आहे जेका 11 किलोमीटर तां परे आहे हाणे इन मुक़ाम में को लखे क़ब्रूं आहिनि मिसाल हिकिड़ो फर्ज़ कयो 5 लख क़ब्रूं आहिनि हाणे तव्हां हिते सलाम कयो सो बि चपनि में इहो हिन क़ब्र वारे बि चिटो पिटो ॿुधो त आख़िरी क़ब्र वारे बि चिटो पिटो तव्हांजो आवाज़ ॻाल्हि सम्झ में आई तॾहिं मदीने वारे साईं फरमायो त तव्हां खां वधीक इहे ॿुधनि था ॻाल्हि सम्झो त पोइ जेकॾहिं असां हज़रत निर्मल नूह होथियाणी रहमतुल्लाह अलैह ते जी सलाम कयूं था त असांजो सलाम ऐं सलाम जो जवाब ॾियनि था तव्हां चवंदो साईं भला जे सलाम जो जवाब ॾियनि था त असां ॿुधूं छो था असां ॿुधूं छो था हाणे ॾिसो न हिते ई मोबाइल फोन आहे मोबाइल में तव्हां हिकिड़ो आवाज़ मोकिलियो था अदा ख़ुशि आहीं उहो तव्हांजो आवाज़ हवा में उॾामे थो तव्हां हिते ॻाल्हायो अदा ख़ुशि आहीं उहो आवाज़ तव्हांजो हिन मोबाइल हवा में उॾारियो साईं मींहं वसनि तूफ़ान हवाऊं पंहिंजो बारिशूं थियूं वसनि पर इहो तव्हांजो आवाज़ अदा अलफ दाल अलफ अदा खेवा शीन ख़ुशि अलमद आहे नून ही आहीं इहो अदा ख़ुशि आहीं इहो तुंहिंजो आवाज़ हवा में उॾामी वियो किथे वियो ओ तो इस्लामाबाद ॻाल्हायो तो कराची ॻाल्हायो
तो हिंदुस्तान ॻाल्हायो, तो लंडन अमेरिका ॻाल्हायो, इहो आवाज़ तुंहिंजो अदा ख़ुशि आई हवाउनि में उॾामी पहुतो या न पहुतो, पहुतो या न पहुतो। पर उन आवाज़ खे कवर करण तो इस्लामाबाद ॻाल्हायो, तो कराची ॻाल्हायो, तो हिंदुस्तान ॻाल्हायो, तो लंडन अमेरिका ॻाल्हायो, इहो आवाज़ तुंहिंजो अदा ख़ुशि आई हवाउनि में उॾामी पहुतो या न पहुतो, पहुतो या न पहुतो। पर उन आवाज़ खे कवर करण जे लाइ मोबाइल सेट खपे, नेटवर्क हुजे, मोबाइल सेट हुजे तो वो आवाज़ कवर करे। तव्हां वटि उहो अंदर में मोबाइल सेट अंदर वारो रूहानियत वारो हुजे, पोइ हीअ सलाम कयो त मखदूम सुहिणे नूह रहमतुल्लाह अलैह जो आवाज़ बि तव्हांखे ॿुधण में अची वेंदो। समझो, वरी चवंदा तव्हां सॼो था बुज़ुर्ग वली ॿुधनि था छा। मां इहो ई मिसाल थो ॾियां त मिसाल मोबाइल में तव्हां चओ था अदा ख़ुशि आहीं, हाणे इहो आवाज़ लंडन वारे ॿुधो या न ॿुधो, ॿुधई या न ॿुधई, वियो आवाज़ या न वियो। हिकिड़ी ठाहियल माण्हुनि जी ठाहियल मोबाइल इन ते आवाज़ लंडन ताईं पहुची सघे थो, ऐं मदीने वारे मीर सां हिते जेकॾहिं तूं सलातो सलाम पढ़ी गुंबद ख़दरा में कोन पहुचंदो, जे तूं सॾु करी त बगदाद ताईं सोने गौसे आज़म ते आवाज़ कोन पहुचंदो। पर जेको चए थो न पहुचंदो इहो बि सचो अथव, जेको चए थो नथो पहुचे उहो बि सही आहे। छो त आवाज़ मोबाइल में उन जो वेंदो जे वटि बैलेंस हूंदो न, बैलेंस हूंदो त आवाज़ वेंदो न, जे बैलेंस न हुजे त आवाज़ वेंदो। ॻाल्हायो, बैलेंस न हुजे आवाज़ वेंदो। हा या मोबाइल चवंदो अड़े निभागा बैलेंस त विझराइनि त आवाज़ वञे न। हा असां चऊं था असांजो आवाज़ गुंबद ख़दरा ताईं वञे थो, बगदाद ताईं बि वञे थो, अजमेर ताईं बि वञे थो, छो त असां वटि ईमान जो बैलेंस आहे। जेको चए थो नथो वञे इन वटि ईमान जो बैलेंस आहे ई कोन। ॻाल्हि सम्झो न, पर जे बैलेंस न आहे त पोइ इज़ी लोड कराए। अहले सुन्नत जा उलमा जेकी आहिनि, मशाइख आहिनि, अल्लाह जा वली आहिनि, पोइ उन्हनि वटि वञो जिते ईमान इज़ी लोड थींदो आहे। वञो ईमान जी इज़ी लोड करायो, पोइ ॾिसो त आवाज़ गुंबद ख़दरा ताईं पहुचे थो या नथो पहुचे। गिरामी त अल्लाह वारनि जी सोबत में वञो, अल्लाह वारनि जी महफ़िल में वेहो, अल्लाह जे वलीअनि जे आस्थाननि ते वञो। इन वञण में को हर्ज न आहे, बल्कि सुन्नत आहे मुंहिंजा दोस्तो। हाँ बाक़ी दरबारुनि ते वञी ख़ैर शरई कम न कयो, कंहिं बि क़बर ते वञी सजदो करणु जाइज़ न आहे, क़बर खे सजदो करणु जाइज़ न आहे, क़बर जो तवाफ़ करणु जाइज़ न आहे, क़बर खे मुंहिंजा दोस्तो रुकू करणु जाइज़ न आहे, क़बर खे पोइ ते हटी बा अदब बि सलाम कयो, कुल शरीफ़ पढ़ी चओ मुंहिंजा मौला ही जेका तिलावत कयमि इन जो सवाब निर्मल नूह विथाणी जे रूह मुबारक खे पहुचा। हे मुंहिंजा मौला हिन वलीअ सगोरे जे सदके मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर। हे मुंहिंजा मौला मूंखे औलाद कोन्हे, हिन वलीअ जे सदके मूंखे पुट ॾे। ॻाल्हि सम्झो था मुंहिंजा दोस्तो, घुरबो अल्लाह खां, वास्तो वलीअ जो विझबो, वलीअ जे वसीले सां वलीअ जे आस्थाने ते घुरियल दुआ अल्लाह वटि यकदम क़बूल पइजी। जीअं क़ुरान मजीद में आहे, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जेॾी महिल आयो बीबी मरियम जे उन महराब जे अंदरि, कुल्लमा दख़ल अलैहा ज़करियल महराब वजद इंदहा रिज़्क़ा, जेॾी महिल कुल्लमा जेॾी महिल जहिड़े वक़्त बि अचे त अण मुदाइता मेवा पिया सही। सियारे जी मौसम ऊन्हारे जा मेवा रखिया, ऊन्हारे जी मौसम सियारे जा मेवा रखिया है। ॻाल्हि सम्झो, अण मुदाइता मेवा पिया है। पुछा की ते मरियम ही अण मुदाइता मेवा किथों आया? जी अल्लाह तो मोकिले।
वो हुनालिक दा ज़करिया, उन वक्त उन जाइ ते, उन वलीअ जे आस्ताने ते, उन वलीअ जे हुजरे में, उन वलीअ जे इबादत गाह में हज़रत ज़करिया दुआ जा हथ कया, मुंहिंजा मौला मूंखे पुट नाहे, मुंहिंजी उम्र वॾी थी वई आहे, मूंखे पुट ॾे। रब फरमायुसि त ए ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ज़करिया मुबारक थी, पुट ॼमंदे नालो यहया रखजांइसि। या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया मां रब थो तोखे मुबारक ॾियां। मालूम थियो त अल्लाह जी प्यारी वली आरिफ कामिल बानी जे उन इबादत खाने में हज़रत ज़करिया अचे पुट जी दुआ घुरी। नबी जी दुआ त हर जाइ ते मक़बूल आहे, ॿी जाइ ते बि घुरी सघियो पियो, पर क़ुरान तो फरमाए त हुनालिक हुनालिक ज़र्फ़ उन जाइ ते, ओ उहा जाइ जिते वली बानी इबादत कंदी हुई। अरे बनी इसराइल जी वली बानी जे इबादत खाने में घुरियल दुआऊं क़बूल पवन त मिठे मोहम्मद करीम जे उम्मत जा वली जिते रहंदा आहिनि, जिते उन्हनि जूं मज़ारूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जे आस्ताने ते घुरियल दुआ अल्लाह वटि पक्का पक क़बूल। मोहतरम त अल्लाह वारनि जे आस्थाननि ते वञी बा अदब वञो, गैर शरई कम न कयो। अल्लाह वारनि जे आस्थाननि ते ॻाइण जाइज़ न आहे, वॼाइण जाइज़ न आहे, बेपर्द थी वञण औरतुनि जो जाइज़ न आहे। औरत वञे ज़ियारत जे लाइ पर पर्दे सां वञे। मुंहिंजा दोस्तो, मगर उन जाइ ते वञी कब्रिस्तान में खाइण, जीअं रेवड़ियूं वेठा विराईंदा या नकुल विराईंदा या मिठी शइ विराईंदा, मज़ार में खाइण जाइज़ न आहे, खिलण जाइज़ न आहे, टहक ॾियण जाइज़ न आहे। उहे फैज़ वठण जूं जायूं आहिनि। पर नंग न ते कयो, ज़ुल्मनि जा कम न कयो, बेहयाई जा कम न कयो। अल्लाह वारनि जे आस्थाननि ते बा अदब थी वञो। ऐं मुंहिंजा दोस्तो, उते वञी क़ुरान पढ़ो, क़ुरान जी तिलावत कयो त अल्लाह जे वलीअनि जो रूह बि ख़ुशि थींदो, मदीने वारो साईं बि राज़ी थींदो। अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अॼु निर्मल नूर रहमतुल्लाह अलैह जे बारगाह में ॾाढो हिकिड़ो सुहिणो इज्तिमा थियो, दिलि ख़ुशि थी वई। अल्लाह तबारक व तआला जल शानू कंदो त इहे महफ़िलूं क़ाइम ऐं दाइम हूंदियूं, जीअं पागारे साईं जन ऐलान फरमाए छॾियो आहे। इंशा अल्लाह ताला हीअ महफ़िल क़ाइम ऐं दाइम रहंदी। रब करीम शाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। رب اغفر وارحم أنت خير الراحمين وانصرنا اللهم أنت خير الناصرين واحفظنا وأنت خير الحافظين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ कर, ख़ताऊं दरगुज़र कर, पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह असांजा गुनाह माफ़ कर। या अल्लाह पंहिंजे हिन वली कामिल जे सदके, निर्मल नूर रहमतुल्लाह अलैह जे सदके असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असांजे हिन हाल ते रहमो करम फरमा। या अल्लाह बेनमाज़िन खे नमाज़ी बना, तालिहन खे सालिह बना। या अल्लाह असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर, इश्क़ ऐं अदब सां हबीबनि जे दर जी हाज़िरी नसीब कर। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। सभई सलात सलाम पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मद व आलिहि वसल्लम। अमल पास में नहीं फंसना जाओ, क़यामत में मौला कहीं फंसना जाओ, क़यामत में मौला बुला लो मदीने में पार को, फिर बुला लो मदीने
तुम पे हर दम करोड़ों दुरूद व सलाम, तुम पे हर दम करोड़ों दुरूद व सलाम। तमाम इस्लामी में तशरीफ रखे, इंशाल्लाह लंगर होगा। इंशाल्लाह तमाम इस्लामी में तशरीफ रखे, लंगर होगा। माशाल्लाह मदनी चैनल सुठो कमु करे पियो। इलेक्ट्रॉनिक मीडिया जो दौर आहे, उन में मदनी चैनल सुठो किरदारु अदा कयो आहे। इश्क ऐं मुहबत जो पैगाम आम करे रहियो आहे। अल्लाह ताला जे दर ते दुआ आहे, अल्लाह ताला मज़ीद बरकत तरक़ी